फिशर फोक यूथ कन्वेंशन हो जंहिंजो मक़सदु हो त भई फिशर फोरम माइग्रेंट जे हक़नि लाइ करे माइग्रेंट जे मसइलनि जे लाइ हमेशह जिदोजहद कंदी रहंदी आहे। पर उन में असां महसूसु कयो त जेको माइग्रेंट नौजवान आहे उहो उन समूरे अमल में आउट आहे। पोइ इन जे लाइ असां हीअ फिशर फोक यूथ कन्वेंशन घुरायोसीं जंहिंमें नौजवान माइग्रेंट जी तंज़ीमी असां ठाही हुआसीं, उन्हनि जी जेका चूंड बि थी। त हाणे जेको आहे सो हे माइग्रेंट जे मसइलनि ते माइग्रेंट जे हक़नि जे लाइ डैमनि जे ख़िलाफ़ु दरिया जी बहाली डेल्टा जे मसइलनि ते जेको आहे सो हे हाणे पाण फिशर फोक फोरम सां गॾिजी बि ऐं इंडिपेंडेंटली बि जेको आहे सो कमु कंदा ऐं जिदोजहद कंदा। पाकिस्तान फिशर फोरम जी सालनि खां जिदोजहद आहे। मिठनि पाणिनि ते जेके कब्ज़ा हुए उन्हनि ख़तमु कराराया। दरिया जी जेका मालिकी आहे उहा आहे। गॾोगॾु माहीगीर जेके समुंड ते तव्हां ॾिसंदा आहियो कॾहिं कॾहिं जेके मुख़्तलिफ़ माहीगीर जॾहिं समुंड में वञंदा उहे असांजो जेको सामूंडी पट्टी जो जेको तनाज़ो आहे या बॉर्डर जो जेको तनाज़ो आहे उन में गिरफ़्तार थी वेंदा आहिनि हलिया। हमेशह फिशर फोक फोरम जेका आहे उन्हनि जे जिदोजहद जे लाइ हर वलदस्त जो किरदारु अदा कयो आहे। फिशर फोक यूथ ऑर्गेनाइजेशन पंहिंजा यूथ जा मसइला जेके उहे लाइवलीहुड सां रिलेटेड हुजनि, एजुकेशन सां हुजनि, यूथ पॉलिसी सां रिलेटेड हुजनि, डिटेंशन सां रिलेटेड हुजनि या जेके बि इन्वायरमेंट रिलेटेड इश्यूज़ आहिनि उन्हनि खे ये यूथ हाईलाइट कंदी। यूथ में वो पावर हूंदो आहे जो कंहिं बि निज़ाम खे तब्दील करण जी सघ रखनि था ऐं असां इहा ई उमेद रखूं था त हीअ जेका फिशर फोक जी जेका यंग यूथ जेका अलायंस हिननि अलाउंस कई आहे इहा पंहिंजा ॿाहिरि वस्ती वञी करे हीअ जेके मारूड़ मिसकिननि जा हक़ गज़ब कया विया आहिनि या हे जेको समुंड ते कब्ज़ागिरी लॻी पई आहे, बेटनि ते कब्ज़ागिरी लॻी पई आहे। असां सम्झूं था त नौजवान जो सियासत में अचणु सुभाणे जी सिंध संवारींदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।